समझ तो समटे समटा वाते हाँ बा हाँ वाह बेली जमाल बेली अम्मा ऐं पापा खे बि त घुमाइण वठी हलूं न हा बेली इन्हनि खे परचाए रखूं किथे इन्हनि खे ॻोठ न यादि अची वञे अबा ॻोठ किथां लभनि खुलिया मैदान दोस्तियूं यारियूं कचहरियूं बनियूं ॿारा पंहिंजा माल मता हाँ चाचा इहो त आहे बसि हाणे ख़ैर आहे मुंहिंजे ख़्याल में हाणे मानी खाइजे पोइ वरी हलण जी तयारी बि कयूं हा हा अम्मा मानी खाई थोरो थक भॼी पोइ हलूं था घुमण अचो अचो हलो 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 अचो अचो हलो बाबा चङा अचो 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 अॼु राणी पाण में घुमंदासीं समुंड में घुमंदासीं वाह जमाल वाह हेलो हेलो छा 544916 आहे जी हाँ यही नंबर आहे ॾिसो सेठ साहब जन आहिनि अवां केरु पिया ॻाल्हायो मां जमाल पियो ॻाल्हायां अवां सेठ जी धीउ मिस सना आहियो जी हाँ अवां कमु ॿुधायो ॾिसो मिस सना मां गनीपुर ॻोठ वारे मोहम्मद यूसुफ ख़ान जो दोस्त पियो अर्ज़ु कयां ओ यूसुफ जा दोस्त आहियो ॿुधायो यूसुफ त ख़ैरियत सां आहे न जी जी यूसुफ बिल्कुलु ठीकु आहे ऐं हिते कराची आयल आहे हू तव्हां सां ऐं सेठ साहब जिन सां मिलणु थो चाहे ज़रूरु अचिजो मां राति जो डैडी खां टाइम वठंदसि पोइ अवां सुभाणे फ़ोन करे पुछी वठिजो न त बि हलिया अचिजो मां त शाम जो घर में ई हूंदी आहियां जी जी बिल्कुलु बिल्कुलु यूसुफ साहब खे मुंहिंजे तरफ़ां सलाम चइजो जी जी ज़रूरु ज़रूरु थैंक यू जी ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालेकुम अस्सलाम बेली जमाल काॾे वियो आहे यार यार यूसुफ मां मिस सना सां टेलीफोन ते ॻाल्हायो आहियां हा पोइ मुंहिंजो ॿुधाईसि हा हा मूं कीअं ॻाल्हायांसि हा मां चयोमांसि त मां यूसुफ जो दोस्त जमाल थो ॻाल्हायां पोइ छा चई बाबा बाबा इहो ॿुधी त ॾाढो ख़ुशि थी ऐं चई त यूसुफ खे मुंहिंजा घणे में घणा सलाम ॾिजांइ हा सलाम ॾिजो वाह 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 वालेकुम सलाम ऐं छो न सलाम ॾींदी आख़िर त अठी जमात पास आहियूं कीअं मां हा बा ॿियो न त भला जमाल सेठ साहब सां मुलाक़ात जी बि ॻाल्हि कई कि रुगो सलाम बसि हा हा बाक़ी त फ़ोन छा जे लाइ कईमांसि पर यार यूसुफ तूं मुंहिंजी पहिरीं पूरी ॻाल्हि त ॿुध न त यार पोइ तूं ॻाल्हि ॿुधाए न तूं बि त किस्तनि में पियो ॻाल्हाईं ॿुध बाबा मूं चयोमांसि त यूसुफ साहब हिते कराचीअ में आयल आहे ऐं सेठ साहब सां ऐं तव्हां सां मिलणु थो चाहे हा पोइ छा चई चई त मां राति जो सेठ साहब सां ॻाल्हाईंदीमांसि पर यार यूसुफ मुंहिंजो ख़्यालु आहे त उन वक़्तु सेठ करीम भाई कोन हो अरे टेलीफोन ते ॾिसी वरितईसि छा न यार मूं महसूसु कयो पोइ यार सेठ साहब जो पुछी वठी हा न यार अहिड़ियूं ॻाल्हियूं फ़ोन ते न आहिनि पुछबियूं पर मूंखे हुन चयो त तूं सुभाणे फ़ोन करे मालूम करे वठिजांइ न त हूअं तव्हां इन ई हलिया अचिजो त बि मिड़ई ख़ैरु आहे न यार जमाल हाणे ईअं कोन हलिबो पहिरें फ़ोन करे पुछा करे पक कंदासीं पोइ हलंदासीं कीअं मां हा बा माण्हू घर में हुजनि त पोइ वञिजे न हा हाणे ईअं कंदासीं पुछा करे पक करे पोइ हलंदासीं बसि चऊं ठीकु आहे पहिरियों पोइ फ़ोन कंदासीं पुछा कंदासीं अच्छा हाणे ॾियो ख़बर भला को घुमण वुमण जो बि इरादो आहे या सॼो ॾींहुं सुम्हिया पिया हूंदव हा बा मां त सुम्ही बेज़ार थी पियो आहियां यार को ॿाहिरि त वठी हलो हा दादा बसि हलूं था यूसुफ हा या मोहम्मद यूसुफ उथी त तोखे बि कराची जो चकर बकर ॾियारियां चकर बकर बेली चकर त ठीकु आहे बाक़ी इहो बकर वठी छा कंदासीं असां पाण हिते मस्त था पूरा थियूं सो भला बकर खे किथे प्यारींदासीं हा यार तूं बि ॾाढो भोॻाई आहे हाणे उथी भला तयारु थियो त हलूं उथी तयारु थियो त हलो समझा अवा ॾिठई अయ్య बा
एॾो वॾो दरिया अमा दरिया न आहे समुंड आहे समुंड केॾी त छोलियूं आहिनि हलिया हे ॾिसो हे ॾिसो की छो अमा हे लहरूं त ॾिसो लहरूं उबार में खेॾनि था ॿार हा बि। हा हलो अचो 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 अमा ख्याल सां हले हा अमा खेॾनि पिया हा हा हले अमा अबा जमाल ॿुधो अथऊं त समुंड खे ॿियो किनारो हूंदो ई कोन्हे हा यार जमाल इहो भला कीअं आहे न दादा समुंड खे किनारो त हूंदो आहे पर तमामु घणो परे हूंदो आहे। हा बाबा परे हूंदो बराबरि हेॾो वॾो समुंड आहे परे हूंदो हा ए अबा जमाल इहे त ॾिस पाणीअ जे पासे में केॾियूं न वॾियूं वॾियूं मारियूं ठाहियूं अथनि दादा ये वरी वरी प्लाज़ाऊं अथई ये फ्लैट अथई जहिड़ो असांजो पंहिंजो फ्लैट। पोइ जमाल हिते फ्लैट छो न पियो वठी यार यूसुफ हिते क्लिफ्टन ते बाबा ॾाढा महांगा फ्लैट आहिनि ॿियो असांजे लाइ त वरी सवारी जो बि त मसइलो आहे न। अबा यूसुफ हिते पाणी त कोन हूंदो मूंखे उञ लॻी आहे हाँ बाबा जमाल मिली बाबा जो उञ लॻी आहे ऐं पका मूंखे बि लॻी हूंदी यार हा दादा हिते पाणी त कोन हूंदो पोइ कोल्ड ड्रिंक था पियो। हा बाबा पोइ उते हली शरबत पियालासीं हा 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 अमा अचो मां अचो हले अमा हले हेॾो पाणी न अमा हलो ना, त सही। अमा, अमा मां तोसां गॾु आहियां न संभाले 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 सही आवा वियो आउं सेठ साहब खे इतला थो कयां। हा भले 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 जमाल यार वाह वाह यार वाह जो घर आहे सेठ साहब जो ॿियो हा साईं हेॾी वॾी माण्हूअ जो घर आहे यकीन सुठो हुजणु खपे। बेली पंहिंजो अहिड़ो ई घर वठंदासीं यार रखोला आहे हा वे 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 वाह वाह यार वो तस्वीर में ॾिस वाह अस्सलाम वालेकुम। सही सवाल डैडी ये यूसुफ आहे सही सही भली करे आयो जी ख़ुशि आहियो? सही तव्हां ख़ुशि आहियो चओ भला जोड़ सही ही मुंहिंजो दोस्त आहे जमाल अच्छा अच्छा जमाल अवां में भली करे आयो थैंक यू ख़ुशि आहियो सभु ख़ैर थैंक यू जमाल सेठ साहब सही पहिरीं तव्हां वियो न सही बेहो सही पहिरीं तव्हां वियो सही बेहो भला वे जमाल मोदी साहब माफ़ कजो मां सिहतयाब थियण खां पोइ अञा ताईं तव्हां वटि हाज़िर थी न सघियो आहियां मूंखे दरअसल शुक्रियो अदा करण लाइ अव्हां ॾे अचिणो हो सचपच तव्हां मूंखे नई ज़िंदगी ॾेई मूं ते ऐं मुंहिंजे धीउ सना ते वॾो थोरो कयो आहे न साईं न मूं वरी कहिड़ो थोरो कयो आहे साईं अव्हां जी हयाती हुई जो अलाह साईं तव्हांखे खणी बचायो आहे साईं साईं ॾिसो न राति जे वॻड़े में तव्हांखे ईअं छॾे कीअं हलियो वञा तव्हां त सफ़ा बेहोश थियल हुयो साईं साईं हिकिड़ी ॻाल्हि चवांव तव्हां हू ॾिसण में सनड़ासी पकायो पर साईं खाइण में घर आयोसीं ॻाल्हि को सची हा बराबरि मोदी यूसुफ तव्हांखे तकलीफ़ आई हूंदी बहरहाल गाॾी जे एक्सीडेंट थियण खां पोइ मां उन मां कीअं निकितुसि ऐं उते कीअं पहुतुसि बहरहाल अव्हां त मुंहिंजे लाइ रहमत जा फ़रिश्ता बणिजी आयो हुयो वरी मुंहिंजे होश में अचण खां अॻु ई तव्हां वापसि बि हलिया पियो साईं दरअसल मूंखे वॾी लाचारी हुई मुंहिंजी जेका दांत गाॾी हुई न उहा साईं ॻोठ वारी अस्पताल में बीठी हुई साईं मूं ॿुधायो हो तव्हांजी धीअ खे साईं हा हा सना मूंसां पोइ ॻाल्हि कई हुई सना पुट महिमाननि जे खाइण जे लाइ कुझु घुरायो जी डैडी साईं खाइण पीअण जी तकलीफ़ न कयो साईं असां ॿई घणो खायो पियो पिया अचूं न साईं न न न बहरहाल मोहम्मद यूसुफ तव्हांखे अॼु मां पाण वटि ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां तव्हां हिते कराची में कॾहिं आया आहियो मूंसां त राति सना ॻाल्हि कई हुई त तव्हां हिते कराचीअ में आयल आहियो साईं दरअसल तव्हां सां मिली मां बि ॾाढो ख़ुशि थियो आहियां साईं साईं मुंहिंजे हिन दोस्त फ़ोन कई हुई असां टियों ॾींहं आया आहियूं साईं टियों ॾींहुं आया आहियो किथे रहियल आहियो बाबा तव्हां सिधा मूं वटि छो कोन आया आहियो
साईं दरअसल हिते जी असांखे त का ख़बर आहे ई कान। सो जमाल जीअं ई ॻोठां वठी आयो सो सिधो पंहिंजे घर वठी वियो। साईं हीउ रुॻो मुंहिंजो दोस्त ई कोन्हे, मुंहिंजो माइटु आहे साईं, सौट आहे मुंहिंजो साईं। साईं यूसुफ आहे ॾाढो सादो ऐं सचो माण्हू। साईं मां हिते पैराडाइज़ ट्रेडर्स में कमु कंदो आहियां। अच्छा अच्छा, वेरी नाइस। कामरान कीअं आहे? साईं कामरान साहब बसि ठीकु आहे साईं। साईं असल में यूसुफ भाउ ॾाढी तकलीफ़ में अची वियो। साईं तव्हांखे त ख़बर आहे त अॼुकल्ह मुल्क में केतिरी बदमनी वधी वई आहे। हा हा, मां सम्झां थो। ऐं साईं जॾहिं खां माण्हुनि खे इहा ख़बर पई त तव्हां यूसुफ खे 50 लाख रुपया इनाम बि ॾिना आहिनि, साईं तॾहिं खां वठी हिन जे लाइ उते साईं बाहि भरी वई। हा साईं हा। ऐं साईं रस्ते वेंदे हिन ते फायरिंग थी। हा साईं, मूंखे गोली बि लॻी बाह में साईं, हिन बाह में साईं। वेरी सैड। साईं उन खां पोइ साईं हिन जे घर ते धाड़ो लॻो ऐं साईं पोइ ॻोठ ते हमिलो बि थियो, पर साईं अलाह जी महिरबानी सां बचाव थी वियो। इहो त ॾाढो बुरो थियो। साईं मूं त हथियार बंदि गार्ड बि रखिया साईं, उन्हनि खे बि ॿधी मुंहिंजे घर में घिड़ी पिया साईं, ज़ुल्म त ॾिसो। हा साईं, ऐं उन खां पोइ साईं मूं यूसुफ खे सलाह ॾिनी त यार हाणे तुंहिंजो उते रहणु मुनासिबु कोन्हे। साईं उन खां पोइ साईं मां हिननि खे हिते कराची शिफ्ट कराए आयो आहियां। साईं हिन जो वालिद साहब ऐं वालदा बि आयल आहिनि। हा साईं हा। पोइ उन्हनि खे छो न वठी आयो हिते? साईं इनशाला ॿिए दफ़े वठी ईंदासीं साईं। साईं ॻाल्हि इहा आहे त हू हिरियल आहिनि खुलियल वॾनि घरनि जा, सो जमाल जे घर में मिड़ई कुझु मुंझी पिया आहिनि, मिड़ई कुझु मज़ो कोन पियो अचनि साईं। हा त पोइ ठीकु आहे बाबा, उन्हनि खे हिते वठी अचो, बसो हिते रहनि मुंहिंजे घर में। हिते लॉन बि आहे, घर बि कुशादो आहे, हिते हू ॾाढो इज़ी फील कंदा। न साईं न, तव्हांखे हरू भरू तकलीफ़ थींदी साईं। हा साईं तव्हांखे हरू भरू तकलीफ़ थींदी। ऐं साईं हूअं बि यूसुफ खे त हिते कराची में ई रहणो आहे। हा न साईं, साईं जमाल ॾाढी सुठी सलाह ॾिनी, चई त कराची हलो, उते हली को बिज़नेस कयो त जीअं पाण बि कंहिं धंधे सां लॻूं ऐं पैसनि खे बि सजायो कयूं, कीअं साईं। ऐं साईं हिकिड़ी तमामु सुठी ॿी सलाह ॾिनी अथई त जीअं शहर में को कारखानो लॻायूं ऐं ॻोठ जे बेरोज़गार पढ़ियल नौजवाननि खे उन में रोज़गार ॾियूं साईं। वाह वाह मोहम्मद यूसुफ, मूंखे इहो ॿुधी ॾाढी ख़ुशी थी आहे। मिस्टर जमाल, आफ़रीन आहे तव्हांखे, तव्हां वाकई तारीफ़ जे लाइक़ु आहे। तव्हां नेकी जो कमु कयो आहे जो मोहम्मद यूसुफ खे अहिड़ी सलाह ॾिनी अथव। साईं आख़िर सॉफ्ट कहिजो आहे साईं। हा साईं बसि तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां मूंखे इन लाइक़ु सम्झो। साईं तव्हां यूसुफ खे इन सिलसिले में का सलाह मशवरो ॾियो न साईं त बिज़नेस कीअं करे। ऐं साईं असांखे बैंक लोन वग़ैरह जे सिलसिले में बि तव्हांजी ज़रूरत पवंदी। हा साईं हा। पुट इहा हाणे मुंहिंजी ज़िमेदारी आहे, तव्हां हिन ॻाल्हि जी परवाह न करियो, लोन बि थी वेंदो। पर मां छा लाइ वेठो आहियां हिते, ऐं सभु कुझु पाण ई प्लान कयां थो। महिरबानी साईं। न न, महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे, लेकिन तव्हां हीअं कयो जो पहिरियां तव्हां सभिनी खे हिते वठी अचो, पोइ सभु कुझु करे था वठूं। न साईं हरू भरू तव्हांखे तकलीफ़ थींदी। ॾिसो न हूअं ई तव्हांजा घणेई थोरा आहिनि असां ते साईं। ऐं साईं जमाल असांजे लाइ जाइ जी ॻोल्हा करे पियो साईं। अञा ताज़ो कल्ह अञा हिकिड़ी ऑफिस में असां विया आहियूं चांहि वठण लाइ। ऑफिस में? साईं स्टेट एजेंसी जी ॻाल्हि पियो करे। हा साईं उहा साईं उहा ई। न बाबा न, कंहिं बि घर वठण जी का बि ज़रूरत कान्हे। तव्हां जेकॾहिं हिते नथा अचो त पोइ मुंहिंजा वेल फर्निश्ड रेस्ट हाउसिस ख़ाली पिया हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं की ॿाहिरियां डेलीगेट्स ईंदा आहिनि त असां उन्हनि खे उते तरसाईंदा आहियूं, लेकिन पोइ बि हिकु ॿ ख़ाली पियो हूंदो आहे। तव्हां उन्हनि मां को बि हिकिड़ो पसंदि करे उते शिफ्ट थी वञो, ऐं जेकी पैसा तव्हां घर वठण में इस्तेमालु करणु था चाहियो से बि उन बिज़नेस में इस्तेमालु करियो। साईं मूं अर्ज़ु कयो न तव्हांखे तकलीफ़ थींदी साईं, असां जाइ ॾिसूं पिया का मिली वेंदी साईं जाइ। अरे बाबा जेकॾहिं तव्हां हरू भरू कुझु ईअं सोचो था त ठीकु आहे, तव्हां रेस्ट हाउस में शिफ्ट थी वञो, बाद में मूंखे खणी मसवाड़ ॾिजो। हा इहा ॻाल्हि ठीकु आहे साईं, न जमाल ठीकु आहे न, मसवाड़ वारी ॻाल्हि ठीकु आहे। हा साईं हा। पुट सना पंहिंजे मैनेजर साहब खे फ़ोन करे घुरायोसि ऐं चयोसि त हींअर ई अचे, जेको बाबा सभिनी में सुठो ऐं कुशादो रेस्ट हाउस हुजे उते पुट यूसुफ वारनि खे शिफ्ट करायो। ऐं पोइ तव्हां तयारु थियो त यूसुफ जे अम्मी ऐं अबूअ सां बि हली मिली अचो। जी डैडी मां हींअर थी फ़ोन करियां। साईं हिकिड़ो अर्ज़ु कयां साईं, तव्हांखे गले में सूरु आहे छा? हे कपिड़ो ॿधो अथव गले में?
अरे न बाबा सॉरी साईं यूसुफ ॻाल्हि ॿुधे मूंखे जेका टाई ॿधल आहे न त साईं बि ईअं स्कार्फ ॿधो आहे हाँ मूं सम्झो अलाए साईं खे गले में सूर आहे खणी ज़ोर ॾियां अरे चांहि बि गाॾी ॾींदी आई अथई गाॾी कान अथई या ट्रॉली अथई हा इन में मानी ईंदी आहे यार पाण पंहिंजी बि अहिड़ी वठंदासीं वठो बाबा चांहि ऐं बिस्कुट जी 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 अजय पुट यूसुफ हितां वठ हा जमाल तूं खण खण पहिरीं तूं न न अचो 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 अजय ही वठ साईं तव्हां बि खणो हे साईं ॻाल्हि ॿुधई हाणे त अधे धणी बख़्श वारा मुर्गो कराची हलिया विया अथई हा हा इहो छोरो न लॻो अथनि जमाल सो हेठायूं मथायूं ॾेई नेठि वटियूं हलियो वियो इहो छोरो बि खाई कंदुसि चट कंहिं चङे मथे सां बि सलाह कोन कई बाबा हिते बि वीचारनि लाइ माण्हुनि अज़ाब करे छॾियो रोज़ चोरियूं रोज़ धाड़ा हा बाबा ईअं बि आहे ॾुख त इन ॻाल्हि जो आहे हलंदा हलिया विया पर हेॾां फेरो कोन कयो हाणे त असां बि पंहिंजो रूह पले छॾियो आहे ॾिस न जेको माण्हू कराची पहुचे थो उन मां हाणे कहिड़ी उमेद कजे चवें त तूं बि सच थो बाबा अवां भरू भरू ज़िद करे वेही रहियो हूअं त हफ़्ते बि जॾहिं पंहिंजनि कमनि सां वेंदा हुयव त बि चाचे वारनि वटि हलंदा हुयो पर हाणे तव्हां मां केर बि मुबारकूं ॾियणु कोन वियो उन्हनि खे भला हिन ॻाल्हि जो ॾुख कोन थियो हूंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम पुट अची वए हाँ बाबा सदको बिस्मिल्लाह बाबा छा हाल आहे मुंहिंजी चरी भेण जो ख़ुशि आहीं बेहबा बे छा हाल आहे बाबा सभु ठीकु आहे न हा बाबा मूं पाण सोचियो पे त अॼु ख़मीस आहे हेॾां न हेॾां ॼाण थो अची ठकाव करे हा बाबा साईं बसि मिड़ई अची वियुसि भला ॾियो ख़बर कहिड़ियूं पियूं कचहरियूं हलनि बसि बाबा इहे ॻाल्हियूं ज़माने जूं अधे धणी बख़्श वारा बि कराची हलिया विया आहिनि हा मूंखे ख़बर पई हुई तव्हां खां मोकिलाए बि कोन विया न न अदा 2-4 दफ़ा माण्हू मोकिलिया हुयो पर बाबे वारा हलिया ई कोन पाण त हली कोन आया न माण्हू पिया मोकिलीनि असां ॾे ॼणसी उन्हनि जा कारावा कमदार आहिनि छो अदा सॼी दुनिया उन्हनि खे मुबारकूं ॾियणु वई पर अवां मां केर बि कोन वियो मां चवां थी तव्हां इहो चङो कोन कयो अबा तुंहिंजी माउ ऐं मूमल चयो पे त खणी हलूं पर यार तोखां पिया डिजूं तंहिं करे कोन वियासीं न ठीकु कयो बाबा असांजी बि नेठि का इज़त आहे चवंदा त 2 ॾोकर ॾिठा अथनि त पिया था चकर काटी पर पुट न्याणियुनि वारनि खे त नेठि झुकणो आहे न छो झुकंदासीं बाबा भली पंहिंजे घर ख़ुशि हुजनि अब्बा मूमल लाइ बि कुझु करिणो आहे हा मां उनजो तव्हां फ़िक्र न कयो उन लाइ हिकु नौजवान आहे मूंखे नज़र में असांजी ऑफिस में कमु कंदो आहे ॾाढो शरीफ़ माण्हू आहे छा थो ॻाल्हाए हुनजो हेॾो सारो जीअरो जाॻंदो मङेदो वेठो आहे उनजे हूंदे भला ॿिया घर ॾिसण जी कहिड़ी ज़रूरत पर मां उन्हनि जा प्रकार बि तव्हां ॾिसो वेठा न हाणे जॾहिं न शहरनि जी हवा लॻंदनि त किथे था पंहिंजनि वथाणनि जो ख़्यालु कनि अब्बा इहे फ़ैसिला वॾनि जा थियल आहिनि ॾाढा मरियाए त पाण फ़ैसिलो कयो आहे हा पर पुट पोइ बि तकड़ न कर कंहिंसां इहा ॻाल्हि न कजांइ चङो चङो ठीकु आहे बाबा बेली जमाल हो पंहिंजो यारू कोन थो ॾिसजे यार छो यारो में कहिड़ो कमु आहे यार हे थधे कबट मां शरबत जो शीशो कढाइणो आहे न बाबा ही थधो कबट न आहे इनखे फ्रिज चवंदा आहिनि फ्रिज फ्रिज खैर सिखी वेंदासीं मासी इहो कमु तव्हांखे न आहे करणो अया बच्चो तूं जो पंहिंजे घर जो कमु कंदो बाक़ी मूं करे त ॾोह थी पियो मुंहिंजी त ॿी ॻाल्हि आहे तव्हां वेहो प्लीज़ वेहो चाचा इहो कमु तव्हां न कयो इहो नौकर कंदा भले तूं भली सभु कम बि करी ऐं असां को कमु न कयूं ॼण असांखे टर्स वठी वई आहे हथ पेर कम खां छॾाइजी विया आहिनि ईअं न यूसुफ बाबा तोखे पंहिंजो स्टेटस रखणो आहे ऐं इन ई स्टेटस खे मेंटेन करण जे लाइ तोखे नौकरनि ते रौब रखणो आहे रौब अरे यारू ओ यारू जी सर अरे छो आयो आहीं तव्हां सॾु कयो चङो वेही रहो
अरे छो वेठो आहीं? साईं तव्हां चओ वेही रह। चङो उथी बि वेही रहो, उथी बि वेही रहो। यूसुफ उथी बि। यूसुफ इहो छा पियो करीं? उथी बि वेही रह, उथी बि। बेली नौकरनि ते रोब करण पियो सिखा न, वॾेरा ईअं ई त रोब कंदा आहिनि। हा सही आहे, बिल्कुलु वॾेरा ईअं ई रोब कंदा। चल अचो तव्हां वेहो प्लीज़। चङो यारो तूं हल, घणो ई थियो रोब, हल बाबा वेहो। अबा असांखे कम करण खां सवाइ हिते मज़ो कीअं ईंदो? चाचा चाचा तव्हांखे अहिड़ो मज़ो ईंदो, अहिड़ो मज़ो ईंदो जो वञी थिया ख़ैर। बसि तव्हां वेठा ॾिसो इन किसे खे। बाबा हिते त अहिड़ो त सुस्त थी वेंदे जो चवंदे त साहब तुंहिंजे बारे में ॿियो खणे। पुट पोइ मुंहिंजा हॾ त छुटा ॿियो। न न चाचा तव्हांजे हॾनि जो मिड़ई ख़ैर आहे, बसि तव्हां हाणे सिर्फ़ु आराम कयो। पर अबा जमाल, मां त ॾाढो मुंझी थी आहियां हिते। न का माई ॻाल्हाइण ॿोल्हाइण वारी, न को वरी केरु आहे ॾुख सूर सलण वारो। अमां पोइ तूं आरसी में बि पंहिंजे पाण सां ॻाल्हाईंदी कर न। मासी बसि रुगो माइनि खे ख़बर पवे, पोइ बसि ॻाल्हाइण में शुरू थियूं त तव्हांजे मथे में सूर विझी छॾींदियूं। अबा हुते ॻोठ में त अधी आसियत हूंदी हुई, अधी ख़ैरां बि हूंदी हुई, ऐं अधी सभाई बि हूंदी हुई। बराबरि त कहिड़ी कोन्हे अबा। यो बाबा नूरा, ओ नूरा। आई साईं आई अचां थी। जी साईं। बाबा इहो नाश्ते जो सामान हाणे खणी वञ ऐं तूं हाणे वञी लंच जी तयारी कर बाबा। जी साईं। शाबाश बाबा। अबा जमाल बेचारी कमु करे थकिजी पवंदी, मां वञी मदद करायसि घुरिजे। यूसुफ यूसुफ छा पियो चवे मासीअ खे? न न मासी नौकरनि सां एॾो फ्री न थिजे, ऐं यूसुफ नौकरनि सां एॾो फ्री न थिजे, न त इहे इज़त कोन कंदा पोइ। हाँ ठीकु आहे, अॻिते नौकर ईंदा त असां बि सीटजी वेंदासीं। बूथ ईअं सुजल हूंदो ॼण ॾेबू ॾंगे विया हुजनि। ठीकु आहे, ईअं बि न आहे। इहो बाबा रहमान, ओ बाबा रहमान। आयो साईं आयो। जी हुकुम साईं। बाबा छा पियो करे अंदरि तूं? साईं कुंडनि खे पॉलिश पियो कयूं। अरे कुंडियुनि खे पॉलिश? बेली पॉलिश त बूटनि खे कबी आहे। हा यूसुफ उहो जेके गुलदस्ता जंहिंमें रखंदा आहिनि न, आहे उन्हनि जी ॻाल्हि पियो करे। हाँ माना उहे बि पॉलिश थी थी वञे। पोइ त यार हिकिड़ो मुंहिंजो ॿियो बि कमु कराए ॾे। हे पंहिंजो ड्राइवर आहे न मियां मोहम्मद शफ़ी, यार इहो त पॉलिश कराए ॾे। यार यूसुफ तूं ॾाढो भोगाई आहे यार, ईअं कोन थींदो आहे, माण्हुनि खे पॉलिश कोन कबो आहे। इहे कुंडियूं जेके आहिनि न पितल वारियूं, इहे पॉलिश थींदियूं आहिनि, इहे कारियूं पॉलिश थींदियूं आहिनि। इहो रमान बाबा तूं इहो पॉलिश करे ऐं पोइ कालीन वग़ैरह खे बि ब्रुश हणी छॾ। हाणे तूं वञ। शाबाश। ऐं पंहिंजो जमाल ॾिठई त सेठ साहिबु केॾो भलो माण्हू आहे, घर त ॾिनई सो पंहिंजी जाइ ते, गॾु हिकिड़ो नौकर बि ॾिनो हुई। सेठ साहिबु वाकई ॾाढो सुठो माण्हू आहे, ऐं तूं ॾिठो नौकरनि ते ईअं रोब रखबो आहे। न न तूं बसि छुटो ई हाणे, अॻिते त असां बि असुल सीटजी वेंदासीं ऐं नालो बि रखाईंदासीं सीटियल कान। पुट तूं केॾा बि वस करीं पर तुंहिंजे मुंहं ते सीट ईंदी कान। चई सच। यूसुफ तोखे अंग्रेज़ी पढ़ाइण लाइ प्रोफेसर जो बि बंदोबस्तु कयो अथमि। अंग्रेज़ी? अब मरी वियासीं न बेली न, आउं अंग्रेज़ी कोन पढ़ंदुसि। अरे अंग्रेज़ी करे त मूं पढ़णु छॾियो। वॾे माण्हू थियण जे लाइ ऐं कामयाब बिज़नेसमैन थियण जे लाइ तोखे अंग्रेज़ी पढ़णी पवंदी। न न यार इहा गिट मिट पाण खां कोन पुॼंदी। हा इहा बि मुंहिंजे पारो तूं पियो कजां, हेसि ताईं बि त तूं कंदो आयो आहे न। न न यूसुफ इहो छा पियो चई यार, तोखे अंग्रेज़ी पढ़णी पवंदी। हा ज़रूरु पढ़णी पवंदी। ऐं मासी मासी तोखे हाणे असां मासी सफ़ूरा जे बजाए मैडम सफ़ीरा चवंदासीं। अबा इहो छा थो चवी? मासी मैडम सफ़ीरा लैंड लेडी। अरे इहो छा आहे यार? इहो चवंदा आहिनि बाबा घर जी मालकियाणीअ खे। हाँ माना घर जी बास। घर जी बास। कल्ह त न थिड़ी अथई, ॿुध चरियो थी पियो आहे। जमाल आहे न त पक्का असांजी कल्ह थिड़ंदी, तूं ॾिसंदी वञ। मासी
हाणे असां तोखे आंटी साफ़िरा चवंदासीं। बाबा अमा वही बाबा। यूसुफ हाणे बाबा तूं थींदे यंग स्मार्ट बिज़नेसमैन ऐं साईं तोखे असां माट कपिड़ा पाराईंदासीं बाबा वञी थिया ख़ैर बाबा रिश्तनि जूं शादियुनि जूं त बाबा लाइनियूं लॻी वेंदई। रिश्तनि ऐं शादियुनि जूं लाइन लॻी वेंदी? हा छो न लाइन लॻंदी, आख़िर त 8वीं जमात पास आहियूं। पर न यार आऊं त शादी उन सां ई कंदुसि जेका मुंहिंजे सपननि में समायल आहे, सपननि में, ख्वाबनि में, सोचनि में। जादू लाया जीअ में बेली जादू लाया जीअ। सर मॉर्निंग टी। माई छा थी चई? सर मॉर्निंग टी। पर नेराने चाहे त पेट में सूर विझंदी वियो। सर वॾा माण्हू बेटी ज़रूरु पीअंदा आहिनि। अरे पर ॿ टे के बिस्किट त खणी अची हा, नेराने चाहे कीअं पीबी? न साईं खाली चांहि। चङो साईं थियो था वॾो माण्हू। हलो हलो यार ॻोठ में त मखण सां नेरन कंदासीं, हिते उहो चांहि भली त आंटनि में लिफूं पवनि। अला मालिका वॾो माण्हू थियण बि ॾुखियो आहे साईं। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम जमाल। बेली काॾे वियो सुबुह साण? 11 रुपए चयो तूं ॿाहिरि वियल आहे। साईं जन जे लाइ नवां कपिड़ा वठण वियोसि। छो छो? पर मूं वटि त खोड़ सारा कपिड़ा आहिनि, पोइ हिननि जी कहिड़ी ज़रूरत हुई? बाबा जेके तो वटि कपिड़ा आहिनि उहे तुंहिंजे ॻोठ जे दर्जी मिस्टर अल रखिया ठहियल आहिनि। ऐं ही सभु विलायती कपिड़ा आहिनि। पर यार हिननि में फ़र्क़ु कहिड़ो आहे? कपिड़ा त कपिड़नि जहिड़ा आहिनि। ही तोखे आसमान ते खणी वेंदा। अरे हिननि में पर लॻल आहिनि छा? ही तुंहिंजी ख़ुशियुनि तुंहिंजी कामयाबियुनि में जादू भरे छॾींदा। बेली जादू भरींदा ॻाल्हि आहे, अॻियो नूर बि चट कंदा। न न तूं हिननि कपिड़नि सां सुठो सुहिणो शरीफ़ ऐं वॾो माण्हू लॻंदे। जमाल यार छा पियो चवीं त छा हिननि कपिड़नि में मां लोफर थो लॻां ऐं जेके माण्हू इहे कपिड़ा था पाइनि उहे लोफर आहिनि? नो नो माय डियर मिस्टर मोहम्मद यूसुफ, you will look like a gentleman. बेली यार इहा मूंसां किट मिट न कंदो कर, वरी साॻी किट मिट मूंसां सवली सिंधी में ॻाल्हाईंदो कर यार। हा यार यूसुफ तूं आख़िर अंग्रेज़ी खां लड़ाई छो थो? ॾिस न तोखे हिन मुआशिरे में हलणो आहे त तोखे अंग्रेज़ी पढ़णी पवंदी। ऐं हा तोखे शाम जो प्रोफेसर खां अंग्रेज़ी पढ़णी आहे। मां मंझंदि जो तुंहिंजे लाइ किताब वठी ईंदुसि। न न यार मां इहा गिट मिट कोन पढ़ंदुसि, हरू भरू मास्टर मूंखे मार ॾींदो यार। हा इहो छा मास्टर न आहे, प्रोफेसर आहे प्रोफेसर। ऐं तोखे मार असुल न मिलंदी। न न यार मां कोन सिखंदुसि इहा गिट मिट। बेली हाणे हिन उमिरि में न यार मूंखे शर्म ईंदो। हा शर्म ईंदो। शर्म ईंदो बाबा? शर्म जी कहिड़ी ॻाल्हि आहे? शर्म जी का ॻाल्हि न आहे माय डियर यूसुफ। साईं पियो त हाणे तुंहिंजियूं मुछूं थींदियूं चट। छा छा मुंहिंजूं मुछूं चट? ए जमाल दिमाग़ ख़राब थियो अथई छा? ए मुछूं त मुड़ुस जो शानूं थियूं आहिनि। बेली मुंहिंजी मुछुनि जो नालो न वठ न त ॻाल्हि ख़राब थींदी आहे। मां ॿुधाए थो छॾियां। ॾिस शहरनि में शहरनि वांगुरु रहिबो ऐं तूं बिल्कुलु सुहिणो सुठो असुल सफ़ा पप्पू लॻंदे। सुहिणो पप्पू लॻंदे? ए मैं मुछुनि खां सवाइ माण्हू जो मुंहुं उहे छिलियल पटाटे जहिड़ो थियो थो वञे। पाण खे ॾिठो अथई? होरे ॾिस शीशे में, ॾिस ॾिस। मां त तो जहिड़ो लॻंदुमि पोइ। पर मूंखे तो जहिड़ो न आहे थियणो। हा यार खिल न। ॾिस तुंहिंजूं मुछूं ठाहिया न पोइ तूं बाबा तूं पंहिंजो पाण खे पियो वणंदे। तुंहिंजे लाइ शादीअ जूं ऑफर्स पयूं ईंदियूं। बाबा तोखे ज़ाल मिलंदी मैडम साड़ीअ सां ऐं खुड़ीअ वारे सैंडल सां। मैं मूं ॿुधो आहे त इहे ज़ालूं मारींदियूं बि खुड़ी वारे सैंडल सां आहिनि। हा उहो पोइ ॾिठो वेंदो पहिरियों। शाबाश। न न जमाल मुंहिंजे वेठो न अचे। न जमाल न, ख़बरदार मुंहिंजे वेठो न अचे। जहिड़ो थींदो ई मां जमाल जहिड़ो थींदो मां ॿुधाईंदो।
रो फिर शाबाश ना ना जमाल मुझे वेचो ना मैं जमाल खबरदार मुझे वेचो ना हेडे जरूरत तो ही माला जमाल जरूरत तो ही माला मुसानो तोखे कारखानो हणो आया न कारखानो हाँ यार कारखानो हणो आ ऐं तोखे ॻोठ जे तालीम याफ़्ता बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार ॾियणो आया न हाँ बिली उन्हनि खे रोज़गार बि ॾियणो आहे हा पोइ जे तोखे इहो सभु कमु करिणो आहे त तोखे इहा कुर्बानी ॾियणी पवंदी बिली कुर्बानी कंहिं ॿी शइ जी वठ खणी मुछनि जी छो यार न मुछूं ज़रूरी अच्छा वाह वे 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 यार जमाल इहो त ज़ुल्म थो करे यार जमाल ईअं त न करे माण्हू वे वे टॉल रखी दे अरे शाबाश शहर में सफ़ा हजम थी पियो आहीं ॿियो बाबा इहो तुंहिंजे लाइ थो कयां सभु कुझु बे शाबाश अरे यार हा हा बे मुंहं बंदि कर ए साईं तूं अहिड़ो सुहिणो लॻंदे बाबा जो बसि वञी थिया ख़ैर बे बे हाणे साईं थींदो सचे पुतवा बेली पी यार पी बेली ॻाल्हि ॿुध बेली मूंखे गंजो खणी कराए पर यार मुंहिंजी मुछुनि खे छॾे ॾे ॾिसां तोखे खादी में हथ थो विझां ॾिस तूं मुंहिंजो यार वहीं मुंहिंजो माइट वहीं यार बेली मुछुनि खे छॾे ॾे यार न साईं तुंहिंजे मुछुनि में त हाणे सीर पइजी चुकी आहे हाँ अरे मुझे घाटू मुझे प्यारू मुझे बस अरे अध पासो ही चट करे छॾी यार बस बाक़ी हे अधु पोइ बिल्कुलु तूं सुहिणो ऐं पप्पू लॻंदे अरे पप्पू जा कारो मोह करे छॾियो अथई यार बे आस्ते यार बे आस्ते आस्ते यार ॾाढो सख़्त आहे हाणे साईं तूं टॉल सां साफ़ करे छॾ हाँ मोगा हा साफ़ कर पहिरीं ॾिसां मां बुधी मोह सड़े थो पियो हितां हा ख़ैर आहे तूं उग त हा हा साईं हाणे ॾिस न तूं सफ़ा पप्पू थो लॻे अरे 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 सफ़ा केतिरे जहिड़ो मोह थी वियो यार जमालियो छा गई मुंहिंजो प्यारो मुंहिंजो घाटियो मुंहिंजो यार तुंहिंजो प्यारियो तुंहिंजो घाटी मुछू तोसां बेवफ़ाई करे वियो दा न बेवफ़ाई किथे करे वियूं तो कुड़ियूं आहिनि यार पर हाणे छा थींदो जेको थियणो सो त थी वियो हाणे ॿुधो बे बे अदा मुंहिंजा बे हाणे कुझु कोन ॿुधंदो बसि हा कपिड़ा पाइण ज़रूरी आहिनि नवां नवां वठी आवां बे हीअ शर्ट हा बे बाबा हे नवां कपिड़ा आहिनि विलायती हा साईं मुंहिंजा अरे ही त बाबा बीह न हे कपिड़ा वठ अरे ही आउं कीअं पाईंदुसि मूंखे त पाइण ई कोन था अचनि हे पाए अच मां पोइ ठीकु कयां थो हाँ यार जमाल अरे जमाल छा थियो अरे जमाल छा थियो अरे दुकान वारे तोखे फुरियो आहे ॿियो कीअं 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 अरे हे ॾिस फाटल कमीज़ ॾिनी अथसि हे ॾिस फाटल कमीज़ बाबा इहा फाटल न आहे इहा मुंहिंजी हिन शर्ट वांगुरु आहे ॾिस हिन में बटण लॻल आहिनि न इहे बि सभु इन वांगुरु अथई अरे त पोइ सही सिधी कमीज़ वठी अची हेॾा बटण यार तूं पाए अच वञी शहरी कमाल था कनि हेॾा बटण बेली छा थो करीं जमाल बाबा नाट पियो ॿुधां हे ॾिस हे नाट आहे न हा ही गंढ इनखे नाट चवंदा आहिनि चओ ॾे गंढ यार साईं हे ठीकु हाणे तो ॾिस शहज़ादो थो लॻे न बेली जमाल
तूं चवीं थो त खणी मञा थो त शहज़ादो थो लॻां, पर जमाल ॿिली हे त पंहिंजे हथ सां पाण खे फाही ॾियणी आहे, मुंहिंजो त साह थो ॿुसाटिजे यार। यूसुफ ख़ैर आहे, ॾिस तूं हाणे आस्ते आस्ते हिरी वेंदे। हा बि हा ठीकु आहे, हाणे बि मां तोखे कोट पारायां। बि साईं मुंहिंजा अच्छा इहो छा इहो छा के तो पाणी त पारायो, मूं छा कयो आहे? न बाबा तूं फिरी अच त पाराए न, फिरी अच बि हा बि ख़्याल सां हिते हाणे होॾे होॾे मुंहुं कर, आईने ॾे मुंहुं कर। हा हिते आईने ॾे मुंहुं कर, हिते बसि हाणे हेॾे सॼो हथ बसि सॼो हा हिते हा हाणे हेॾे खॿो हथ ॾे ॿिली बांह थो भञी, छा थो करे यार? हेॾे हिते बसि साईं हे पइजी आई, हेॾे मुंहुं कर हाणे हे ॾिस वाह ॿिली जमाल वाह वाह यार, ॿिली ॻाल्हि मिड़े तो कुझु कुझु सची में कई। हा छा हथेड़ कर जहाज तो हलाई छा? न न उॾामण जी कोशिशि हिते ठीकु आहे। हा हिते हा हिते मां तोखे बटण बंदि कयां, हिते मुंहिंजा साईं हाणे ॾिस तो केॾो तो पाण खे वणे, ॾिस ॾिस जमाल ॿिली वाह वाह यार, वाह 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 के शहज़ादो पियो लॻा पियो। हाणे भली तूं मूं महिल ॾिसे जूसे जी मां अकेली वेठी आहीं, जूसो काॾे वियो? अलाए अंदरि हूंदो। हा यूसुफ अच आंटी यूसुफ काथे रहिजी वए? यूसुफ अच हेॾे यूसुफ अच तूं वरी हेॾे रहिजी वए, अच 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 माय डियर यूसुफ अच अच। अबा ही मुंहं ते हथ छो ॾिनो अथई? लाए न मां न हथ लाहींदुसि त तूं कावड़ बि आहीं। अरे अब्बा लाए त मां बि त ॾिसां छो थो लिकाई मुंहुं आई मुठियसि। ही छा? ॾिसो त छो चरियो थियो आई छा? हाँ मुछूं केॾां वयूं? मां तॾहिं त मूं हथ कोन पियो लाथो, इहा सॼी जमाल जी शरारत आहे हिन जी। हा ॾिसो न जहिड़ो देस तहिड़ो वेस, ऐं ॿियो अञा त तव्हांखे बि मैडम बणाइणो आहे। न मां ईअं ठीकु आहियां, हा हिन उमिरि में तो लॼाए मूंखे। आंटी माय स्वीट आंटी, ॾिसो न आख़िर तव्हां डिफेंस में था रहो ऐं हाणे त तव्हांजा कॉन्टेक्ट्स बि थींदा। छा थींदा? बाबा तालुकात। तालुकात हा भली भली भली। न मां ईअं ठीकु आहियां, हा हिन उमिरि में तो लॼाए मूंखे। आंटी माय स्वीट आंटी, ॾिसो न आख़िर तव्हां डिफेंस में था रहो ऐं हाणे त तव्हांजा कॉन्टेक्ट्स बि थींदा। छा थींदा? बाबा तालुकात। तालुकात हा भली भली भली। नूरा बाबा नूरा। जी सर। बाबा नूरा तूं हिन कर जो आंटीअ खे ब्यूटी पार्लर ते वठी वञ। जमाल अमां खे छा ते थो मोकिली? के गाॾी वाॾी ते मोकिल यार, इहा पार्लर छा आहे? बाबा ब्यूटी पार्लर ॾे थो मोकिलियांसि, इहो पार्लर इहो दुकानु आहे जिते इहो मेकअप थींदो आहे, वार सेट कंदा आहिनि। इहो बाबा नूरा इहो तूं आंटीअ जा वार सेट कराए ऐं आंटीअ जे वारनि खे डाई कराए। हा मुंहिंजे वारनि खे छा कराए? आंटी वारनि खे रंग न पुटी छा थो करीं पियो? मां ईअं ठीकु आहियां। हा आंटी स्वीट आंटी, ॾिसो न हिन सोसाइटीअ में इहो सभु कुझु ज़रूरी आहे न। बाबा नूरा तूं हिन कर जो अंदरि कमरे में नवां नवां मॉडर्न कपिड़ा पिया आहिनि, नवां सैंडल पिया आहिनि, तूं को सुठो वॻो ऐं सुठो सैंडल खणी आंटीअ खे ॾे। न ॾिस पुटी छा थो करीं पियो? मां ईअं ठीकु आहियां। हा ॾिसणा मां हाणे जॾहिं जमाल मूंखे सुटियल बुटियल कयो आहे त तूं बि त मध्यम थी न, कीअं बाबा? जूसे जा पी
ए छोकरा मुड़ंदा कोन। जुसे जी मां तूं बि खणी पुट जी ॻाल्हि मञ, नवां कपिड़ा पाए फैशन कंदीअ त ॾाढी सुठी लॻंदी। हा ॾाढी सुठी लॻंदी आहे। मां ईअं ई सुठी थी लॻां पई। हा मां कोन थी वञा। अम्मा अम्मा तूं उथी थी उथी शाबाश भाई इहो न अम्मा वञ नूरा वठी वञ मांखे वठी वञ मांखे शाबाश वञ हा भली 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 बार बार कारा ते ठीकु आहे वञ मां वञ भला जमाल यार ही भला ॿधणु ज़रूरी आहे पटो जेको आहे? बाबा